अस्सलाम वालेकुम नाज़रीन, गुड मॉर्निंग विद धरती में तव्हां सां गॾु मां आहियां संध्या सुमरो। कीअं आहियो तव्हां? उमेद आहे त चाक चङा भला हूंदव, ठीकु ठाक हूंदव। सुठो आहे, ख़ुशी आहे हिन ॻाल्हि जी त मालिक जेको आहे सो अॼु हिकिड़ो नओं ॾींहुं पाण खे नसीबु कयो आहे, हिकिड़े नए ॾींहं जी शुरूआति थी आहे, तव्हां सां मुलाक़ात सां गॾु थी आहे। पर रोज़ु राति जो सुम्हंदा आहियूं, सुबुह जो उथंदा आहियूं त असांखे शुक्र अदा करणु घुरिजे हुन मालिक जो जंहिं असांखे हिकिड़ो नओं ॾींहुं नसीबु कयो। अॼु जे ॾींहुं पाण जहिड़ा उथिया आहियूं त जेको आहे सो सोचणु घुरिजे त अॼु असांखे हिकिड़ो ॿियो ॾींहुं मिलियो आहे। कहिड़ी ख़बर इहो ॾींहुं असांजो आख़िरी ॾींहुं हुजे। जीअं 3 ॾींहं अॻे जेको छंछरु वारी राति कराची जो मशहूरु हिकिड़ो जेको शॉपिंग प्लाज़ा आहे, गुल प्लाज़ा, हुते ईंदड़ माण्हुनि खे ख़बर न हुई त उहो उन्हनि जो आख़िरी ॾींहुं आहे। छाकाणि पाण कॾहिं बि हेॾी सारी ज़िंदगी गुज़ारे आया आहियूं या वधीक जेका गुज़री रही आहे, कंहिं बि ॾे जॾहिं सुबुह जो उथंदा आहियूं त पहिरीं ॻाल्हि त शुक्र न अदा कंदा आहियूं त मालिक असांखे हिकिड़ो नओं ॾींहुं नसीबु कयो आहे। ऐं ॿियो इहो न सोचींदा आहियूं त कहिड़ी ख़बर इहो असांजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं थी पए। जेकॾहिं असां सभिनी माण्हुनि खे हिन शइ जो माना इदराक हुजे, असां सोचूं त मे बी इहो असांजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हुजे, ऐं थी बि सघे थो हूअं मालिक साईं सभिनी खे ख़ैर सां रखे, हर को पंहिंजे बचड़नि सां, पंहिंजे प्यारनि सां वॾी ज़िंदगी माणे, पर को बि ॾींहुं असांजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं थी सघे थो, इहो असां कॾहिं बि न आहियूं सोचींदा ऐं अलाए कहिड़ी डोड़ में लॻल आहियूं। पर सोचणु असांखे घुरिजे त पोइ जेकॾहिं असां सोचूं त असां जेको पंहिंजी ज़िंदगी जेका आहे गुज़री रही आहे उनखे सुहिणे नमूने गुज़ारियूं ऐं उनखे भरपूर जियूं। जी ईअं बि सघूं था त असां पंहिंजा जेकी मफ़ाद असांखे अज़ीज़ आहिनि उन ते कमु कयूं, या हिन दुनिया में जेको इंसाननि जे लाइ अलाह साईं असां ते फ़र्ज़ु रखिया आहिनि त असांखे ॿियनि जे लाइ बि जीअणो आहे, कंहिंजे चहिरे ते मुड़क आणणी आहे। जेकॾहिं असांजे ॻाल्हाइण सां, असांजी आदत सां को माण्हू जीए थो त उनखे जीआरणो आहे। जेकॾहिं मालिक असांखे पैसो ॾिनो आहे, असांजी हैसियत ॾिनी आहे त असांखे पंहिंजे पैसे खां कंहिंजी मदद करणी आहे, पर कंहिं बि पंहिंजे प्यारे खे, पंहिंजे वाक़िफ़कार खे ईअं मौत ॾांहुं वञणु न आहे ॾियणो। त इन ते पाण खे सोचणु घुरिजे त मे बी इहो ॾींहुं असांजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हुजे त हिन ॾींहं खे असां ईअं जियूं, पंहिंजी ज़िंदगी बि जियूं ऐं कंहिं ॿिए खे बि जीआरे वञूं। हाणे अचूं था त अॼुकल्ह जेको माहौल हली रहियो आहे उन ते बि मां थोरो ॻाल्हाइणु चाहींदमि। कल्ह राति मुंहिंजो वञणु थियो, अॼुकल्ह सियारो आहे, पाण अक्सर जेको आहे सो हलिया वेंदा आहियूं कैफ़ेज़ वग़ैरह में कॉफ़ी पीअणु, चांहि पीअणु। सुठी ॻाल्हि बि आहे ऐं हुते नौजवान नसल खे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी बि थींदी आहे त असांजा ॿार यूनिवर्सिटीज़ खां पढ़ी फ़ारिग थी अचनि था, पोइ वेहनि था पाण में, एजुकेशनल गैदरिंग्स बि उन्हनि जी थियनि थियूं। पर हिकिड़ी शइ जेका तमामु घणी अलार्मिंग आहे उन ते जेको आहे सो मां चयो अॼु मां ॻाल्हायां त ई स्मोकिंग तमामु घणी तेज़ी सां वधी रही आहे। इहे जेकी असांजी अॼुकल्ह जी नसल आहे, जेके पाण जेनज़ीस चवंदा आहियूं, ऐं जेके तमामु घणा स्मार्ट आहिनि, तमामु घणा ज़हीन आहिनि, असांखां वधीक फास्ट आहिनि, ॼण उन्हनि जा दिमाग़ कंप्यूटर्स आहिनि ऐं उहे पाण बि कंप्यूटर्स वांगुरु कमु करे रहिया आहिनि, पढ़ी रहिया आहिनि, हर फील्ड में अॻिते आहिनि। पर उहो पंहिंजी सिहत सां कीअं खेॾी रहिया आहिनि, इन ॻाल्हि ते ॻाल्हाइजे। इन हवाले सां जेको आहे सो उहो सुठियूं जेको आहे सो हेल्दी एक्टिविटीज़ बि करे सघनि था। मिसाल तौरु अॼुकल्ह सियारो आहे ऐं सुठा मौसमी मेवा आयल आहिनि। जेकॾहिं तव्हां किथे गैदर कयो था, चांहि पीओ, सुठी ॻाल्हि आहे, गरम जेकी मशरूब पीअण जी दिलि चवंदी आहे, पर तव्हां उन सां गॾु मुङेरा खाई सघो था। पाण में वेठा आहियो, का अहिड़ी शइ खाओ, गुड प्रोटीन चवंदा आहिनि मुङेरनि में हूंदो आहे, त उहो खाओ जेको तव्हांजी सिहत खे फ़ाइदो बि ॾिए। ऐं घणी क़दुरु उन्हनि जा जेकी पेरेंट्स आहिनि उन्हनि खे बि न आहे ख़बर त उहो कहिड़ी तरफ़ वञी रहिया आहिनि। त ख़ैर इन ते ॻाल्हाइणु घुरिजे, इन ते सोचणु घुरिजे, असां पेरेंट्स खे बि इन ते नज़र रखणु घुरिजे। ॿियो उहो ई साॻी ॻाल्हि मूं तव्हांखे कई त जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे गुल प्लाज़ा जो, उन में बि इलाही नंढा ॿार बि हुया, के माण्हू अहिड़ा बि आयल हुया जेकी पंहिंजी शादी जी शॉपिंग जे लाइ आयल हुया, ऐं खोड़ अहिड़ा वर्कर्स हुया जेकी पंहिंजे घर जो आख़िरी सहारो हुया, हिकु हुया पंहिंजे घर जी कफ़ालत करण वारा। त इलाही घरनि जी जेको आहिनि सो अॼु उन्हनि जे उते जेको आहे सो ॾाढो बुरो, बहरहाल मूंखे लफ़्ज़ नथा मिलनि उन्हनि जी कैफ़ियतूं ऐं उन्हनि जी जेकी फीलिंग्स हूंदियूं उन्हनि खे असां कीअं बयानु कयूं, पर उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। गेस्ट बि पाण में मौजूदु आहिनि, पर फ़िलहालु पाण वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। तव्हां काॾे बि न वञिजो। गुड मॉर्निंग विद धरती में।
जी साथियों, ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं ऐं उहो ई ॾुखो ईंदड़ वाक़ियो जेको उन ते ब्रेक में बि पाण चर्चा कयूं पिया जेको थी गुज़रियो आहे ऐं इलाही ख़ानदान जेके आहिनि पंहिंजे प्यारनि खां विछड़ी विया आहिनि। अल्लाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत फ़रमाए, उन्हनि जे जेको फैमिली वारा आहिनि, घर वारा आहिनि, उन्हनि खे सब्र अता करे। पर अहिड़ा वाक़िया थियनि छो था, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं त हिते आख़िर ॾोह कंहिंजो आहे। पाण सां गॾु जेकी गेस्ट मौजूदु आहिनि असांजे धरती चैनल जा चीफ रिपोर्टर आहिनि इमदाद सुमरा साहब, तव्हांखे हुन सां मिलरायूं था। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। सभिनी खां पहिरियों त गुड मॉर्निंग तव्हांखे। वेलकम। जॾहिं त तव्हांजी राति बि लॻे थो जागी करे गुज़रियूं। जी जी हाँ, बिल्कुलु हिन वाक़िए ते त असां बिल्कुलु राति ॾींहं कमु करे रहिया आहियूं। कमु करे रहिया आहियो तव्हां। तव्हां ॿुधायो हुते त तव्हां मौक़े ते मौजूदु हूंदा हो, त छा आख़िर कहिड़ा मसइला ॾींहुं ॿ ॾींहुं कराची में अहिड़ा वाक़िया वधंदा था वञनि? छा आहे त तव्हां ॾिसंदा हलो, तव्हां माज़ी खे बग़ैर ॾिसो बल्दिया सानियो जेको वाक़ियो आहे उहो बि जेको आहे सो अञा मतिलबु गुज़रियो न आहे। काफ़ी अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि। सूर न लथा आहिनि। मथां वरी जेको आहे सो गुल प्लाज़ा सानियो, हीअ छंछर जी राति जेको आहे 10:15 बजे दारा इहो हुते बाहि लॻी। त असांखे जीअं इतला मिली आहे त असां बि हुते फौरी तौर ते पंहिंजी टीम समेत पहुतासीं। आहिस्ता आहिस्ता बाहि जेको आहे उनखे बिल्कुलु जेको आहे सो लपेट में आणे पई। त उते फायर ब्रिगेड ऐं रेस्क्यू टीम खे बि इतला ॾिना विया, जेका उहा बर वक़्तु उते पहुती, उन ते ज़ाब्तो आणण जी बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिशि कई वई। लेकिन बाहि त एतिरी शिदत इख़्तियार करे हुई जो वधीक पूरे शहर मां जेको आहे फायर ब्रिगेड उते अमले खे तलब कयो वियो। त उनखां पोइ जेको आहे उते रेस्क्यू अमल तेज़ थी वियो। लेकिन अंदरि जेकी फाथल हुआ त असां उते पहुतासीं, बाहि तमामु शिदत इख़्तियार करे हुई। त उते जेकी माण्हू जेकी आहे उहे जेको आहे सो रड़ियूं दाहूं उते भगदड़ मतली माण्हू भाॼपो जी उन्हनि में। उते बि असां पोइ साइड ते पुलिस आई, रेंजर्स आई, पोइ सभिनी माण्हुनि खे उन्हनि जेको आहे सो हटायो ऐं पोइ रेस्क्यू खे थोरी तकलीफ़ हुई छो जो त राति जो टाइम हुयो, बिजली बि जेका आहे उहा बंदि थी चुकी हुई, त सभु कुझु बंदि हुयो। पोइ वॾियूं हैवी मशीनरियूं बि जेको आहे उते पहुतियूं। त उते अहिड़ा मंज़र असां ॾिठासीं जेकी असां बि जेको आहे सो मतिलबु ॾुखो ईंदड़ वाक़ियो हुयो। त उते रेस्क्यू त पंहिंजो कमु शुरू करे, लेकिन बाहि जेका तमामु तेज़ी हुआ। त हर तरफ़ जेको आहे सो दाऊं हुयूं। काफ़ी जेकी सखर खां जेकी फैमिली जेका आहे उहा बि जेको आहे सो हिते का शॉपिंग करणु आई शादी जे हवाले सां, उहा बि जेको आहे सो हिते जेको आहे सो हिन में अंदरि फाथल हुई। काफ़ी दरवाज़ा जेके आहिनि उते उन वक़्तु कुझु दरवाज़ा बंदि हुआ, त उन्हनि खे जेके माण्हू जेके दाऊं कनि पिया, निकिरण जी कोशिशि कनि पिया, दरवाज़ा बंदि हुजण जे करे माण्हू अंदरि एॾियूं दाऊं पिया कनि जेको आहे उन वक़्तु रेस्क्यू टीम बि त पहुतली, पर उन वक़्तु अहिड़ी हालत हुई जो मतिलबु ॿुधाए नथा सघूं। काफ़ी माण्हुनि जेको आहे सो छित ते वञी जान पंहिंजी बचाई। तमामु ॾुखो ईंदड़ वाक़ियो हुयो। बिल्कुलु। अच्छा, दरवाज़ा छो बंदि हुया, मतिलबु इन जो रीज़न छा ॿुधायो वियो? छाकाणि अहिड़ा त अहिड़ो मॉल टाइप त उहो न आहे गुल सेंटर? जी, इहो असां बि उते जांच कईसीं त काफ़ी माण्हुनि जो इहो चवणु हुयो, दुकानदारनि जो चवणु हुयो त राति थियण खां पोइ कुझु अहिड़ा दरवाज़ा आहिनि जेकी बंदि कया वेंदा आहिनि। बाक़ी मेन जेको दरवाज़ो आहे जेके माण्हू शॉपिंग करणु ईंदा आहिनि त उते उहो जेको आहे सो खुलियल हूंदो आहे। पर अचानक जेको आहे सो अहिड़ो वाक़ियो थियण खां पोइ भगदड़ मची, हर को चए पियो असां पंहिंजी जान बचायूं, असां पंहिंजी जान बचायूं। त पोइ उनजे करे जेको आहे सो काफ़ी माण्हुनि वरी दरवाज़े ते एॾी रश थी वई त माण्हुनि पंहिंजी जान बचाइण लाइ जेको आहे काफ़ी मस्जिदनि में रुख़ कयो, काफ़ी जेको आहे मथे छित ते चढ़ी आहे। पर पोइ बि काफ़ी माण्हू जेको आहे जान बचाए। हिकिड़ो छोकिरो जेको हुयो उन जा 3 फैमिली मेंबर हुया, उहे बि जेको आहे सो उन छोकिरे जेको आहे दरवाज़े खे जेको आहे सो तोड़ण जी कोशिशि कई, लेकिन उहो लोही दरवाज़ो, पोइ उन में जेकी नंढड़ियूं जेकी विथियूं जेकी हूंदियूं आहिनि, पर उन फैमिली खे जेको आहे सो उनखे ज़ोरी जेको आहे सो उन शीखन में जेको दरवाज़ो आहे, लोह जो जेको दरवाज़ो आहे शीखन वारो, उन मां ज़ोरी कुझु त उन्हनि खे ज़ख़्म रसिया, पर उहे पंहिंजी जान बचाए। आख़िर में जेको छोकिरो जेको आहे उहो उन सां असांजी बि ॻाल्हि ॿोल थी आहे, हुन चयो त मां ज़बरदस्ती उन ॿाहिरि कढी, आख़िर में हू पाण निकितो ऐं हुनजो इहो उन सां ॻाल्हि ॿोल थी। हुन चयो मां ॿिनि 3 माण्हुनि खे उन दरवाज़े खां जेकी सुराख हुआ नंढड़ा उन्हनि मां छिकी ॿाहिरि, आख़िर में जेको आहे सो हू पाण निकितो। लोही जेको दरवाज़ो उन्हनि मां निकिरण वक़्तु जेको 5-6 माण्हुनि खे कढियो, हुन आख़िर में पंहिंजा उनजा कपिड़ा फाटी पिया। हुन चयो ख़ैर मां पंहिंजी जेको आहे सो पंहिंजनि खे बचायो ऐं कुझु ॿिया माण्हू हुआ उन्हनि खे बचायो। लेकिन उते काफ़ी अहिड़ा माण्हू जेकी पंहिंजी जान बचाइण जी कोशिशि करे हुआ, उहे बि जेको आहे सो निकिरण, लेकिन दरवाज़ो जंहिं वक़्तु लोह जो जेको दरवाज़ो हुयो
उहो जेको आहे सो पोइ वरी उन्हनि जी सीखूं जेके आहिनि उहे टेड़ी थियूं, पोइ माण्हू जेको आहे उते निकिरण जी उन्हनि खे मुश्किलातूं साम्हूं अची वियूं। अच्छा, इहे घणा माण्हू जेके मेज़नाइन फ्लोर ते फाथल हुया या मथियां जेके फ्लोर्स आहिनि या हेठि जेको सफ़ा हेठि जेका मार्केट आहे या बेसमेंट जेका आहे? न, इहो जेको शॉपिंग मॉल जेको आहे उन में जेको आहे 2 माड़ जेका इमारत आहे उते तमामु घणी रश मतल हुई। जेका बाहि जेका भड़की जेका उथी त उहा हेठां जेको आहे ग्राउंड फ्लोर जेको आहे उतां जेको आहे सो इहा लॻी, उतां लॻण खां जेको आहे पोइ आस्ते आस्ते जेका इहा मथे जेका इहा फैलजणु शुरू थी वई, जंहिंखां पोइ काफ़ी दुकानदारनि खे इहा ख़बर पई त वाक़ई हाणे बाहि लॻी आहे। बाहि लॻण शर्ती जेको आहे सो पूरी जेका सेंटर जेको आहे उनजी बिजली बंदि थी वई। हर तरफ़ ऊंधा ई माण्हू काॾे बजे काफ़ी असांजी जेकी कुझु माण्हू जान बचाए निकिता। उन सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि चयो त असां पंहिंजी जेको आहे ख़बर न पई पवे त ही क़यामत खेज़ जेको आहे सो मंज़र हुआ। पोइ असां जेको आहे सो काफ़ी जेकी ॿाहिरि जेकी पंहिंजी जान बचाए निकिता, उन सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी से हीउ जेको असां मंज़र ॾिठो इहो क़यामत खेज़ मंज़र हुयो ऐं अंदरि जेको आहे सो बिल्कुलु अंधेरो हुयो। ऊंधे लॻी पई जी, अंधेरो हुयो। ज़ाहिर जीअं ॿाहिरि लॻी हूंदी त सभु लाइट्स वग़ैरह। बाक़ी उहो छोकिरो जंहिंखे चवंदा आहिनि त अलाह रखे उनखे केरु चखे, उहो छोकिरो जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी बचाए ऐं पंहिंजी फैमिली खे उन कढियो ऐं ॿियनि माण्हुनि खे उन कढियो। अच्छा, उहे शॉपिंग लाइ आयल हुया? शॉपिंग लाइ आया, जी। अच्छा जी, छा सबब थी सघनि था तव्हांखे इन जा मेन कारण छा था सम्झ में अचनि? ॾिसो, अॼु उनखे जेको आहे 3 ॾींहं आहे, हिन महिल ताईं जेको आहे का बि रिपोर्ट पेश नाहे कई वई हुकामनि पारां, न कोई वज़ीर आला खे रिपोर्ट पेश कई वई आहे त हीउ जेको आहे वाक़ियो पेश कीअं आयो। ऐं ॾिसो त काफ़ी जेको आहे सो जीअं बल्दिया सानियो वाक़ियो पेश आयो, उनजी जेका ज़िम्मेवारी जेका उन्हनि खे बि जेको आहे सो हिन महिल ताईं मतिलबु त सज़ा नाहे मिली सघी। ऐं हिन जी बि जेको आहे ॾिसो अॼु जेको आहे सो 3 ॾींहं हिन वक़्तु कराची में जेको आहे सो गुल प्लाज़ा साने ते सोग वारो माहौल आहे, पर हिन महिल ताईं का रिपोर्ट नाहे ॾिनी वई त इहो वाक़ियो कीअं पेश आयो। बसि इहे त बयान हलंदा रहंदा आहिनि, बसि रिपोर्ट तलब कयूं था, रिपोर्ट अची वेंदी, पोइ जेको आहे सो सज़ा ॾींदी, पर इहो नथो लॻे त का रिपोर्ट पेश थींदी। बसि इहो इनखे जेको आहे सो लाइबिलिटी कयो वेंदो जीअं बल्दिया सानियो आहे। पर अगर हिन वाक़े में साने में जेकर अगर ज़िम्मेवारनि खे सज़ा मिली त पोइ शायदि थी सघे त अहिड़ा वाक़िया पेश न अची सघनि। ईअं त तव्हां ॾिसंदव त काफ़ी वाक़िया बाहि जा थींदा रहंदा आहिनि, पर उन में हल्को फुल्को थींदो आहे, पर अॼु ॾींहं ताईं उनजी का रिपोर्ट पेश नाहे कई वई। त उनखे तव्हां लियारी वाक़ियो ॾिसो, बिल्डिंग किरी, उन्हनि में बि जेको आहे सो सज़ाऊं त मिलियूं, पर उन्हनि ते वरी साॻई ऑफिसर उते जेको आहे सो मुक़ररु कया विया। सज़ा मिलणु जेका आहे उहा ज़रूरियात जीअं वाक़िया पेश अची न सघनि। सही। ऐं ॿी ॻाल्हि जेकी उते कारोबार कनि था, जेकी लखनि किरोड़नि जी दुकानूं वठी वेठा आहिनि, जेकी मालिक आहिनि ऐं जेकी वॾा जेकी शॉप होल्डर्स आहिनि, उहे बि पंहिंजी मदद पाण को अहिड़ी माना की अहिड़ा इंतज़ाम नथा कनि। छाकाणि तव्हां ॾिसो ग्रेजुअली कराची में वॾा 2-3 मॉल्स ईअं ई सड़ी ख़ाक थी विया। त इन शइ खां सबक़ु ऐं जहिड़ी कंजस्टेड उहा मार्केट आहे, सफोकेशन उते एतिरी हूंदी आहे त जॾहिं उते वञिबो आहे त तव्हां साह बि न खणी सघंदा आहियो। त इहे माना इन्हनि खे बि त चई सघिजे थो न जेकी एॾा किरोड़े रुपया कमाए रहिया आहिनि, त उन्हनि खे बि के अहिड़ा पंहिंजे तौर ते पंहिंजी मदद पाण, छाकाणि सदाईं ईअं हूंदो आहे त असां आला जेकी मिसाल तौरु बिल्डर जे बिल्डिंग ठाही या जेकी ॿिया उते जी यूनियन वारनि उन्हनि खे ॾोह ॾींदा, यूनियन बि त इहे पाण मिली करे ठाहींदा हूंदा न। ॾिसो त हीअ जेका शॉपिंग सेंटर गुल प्लाज़ा इहो वॾो कराची में सॾियो वेंदो आहे, गुल प्लाज़ा शॉपिंग सेंटर, उहे पंहिंजा चंदा वठी जेको आहे सो मेंटेनेंस थे वग़ैरह कंदा आहिनि, पर सिंध हुकूमत पारां बि हिननि खे करोड़े रुपयनि जी जेको आहे बजट ॾिनी वेंदी आहे, पर उन बावजूद बि तव्हां हीउ जेको वाक़ियो ॾिठो कीअं थियो, इन में जेको आहे सो कोताही कंहिंजी आहे। त इन में साफ़ ज़ाहिर आहे हुननि खे बि जेको आहे सो शॉपिंग सेंटर जे दुकानदारनि खां उते चंदो कयो वेंदो आहे ऐं करोड़ रुपया सिंध हुकूमत बि ॾेई आहे, पर हीउ वाक़ियो इहो कीअं थियो जिन ते एॾा जेको आहे जेकी सेफ्टी निज़ाम हूंदो आहे उहो बि ॾिसणु घुरिजे त हीउ नाकाम इन में छो विया, इन जी बि जेको आहे सो जांच थियणु घुरिजे। इवन जेकी पंहिंजे तौर ते लॻल हूंदा आहिनि बिल्डिंग में बाहि विसामण वारा जेकी इहे फायर सेफ्टी, हा जेकी उहे बि चवंदा MPT हुया, उन्हनि में गैस कोन हुई जंहिंसां फौरी तौर ते माना बाहि खे कंट्रोल कजे उते जा ई माण्हू। ॾिसो उन वक़्तु 10:15 बजे हीउ वाक़ियो बाहि जेका लॻी त उन वक़्तु हीअ जेकी सेफ्टी जेकी हुया उते जेकी बाहि विसाइण वारा उन वक़्तु त सभई हर को पंहिंजी जान बचाइण लाइ मतिलबु त निकिरी रहियो त हाणे कीअं जान बचाइजे, पर उते उहो अमलो मौजूदु न हो। अगरि अमलो मौजूदु हुजे या फायर टेंडर मौजूदु हुजे या फायर ब्रिगेड बर वक़्तु पहुचे हा त हीउ वॾो वाक़ियो पेश अची न सघे। हाणे गुल प्लाज़ा सेंटर खां जेको आहे कुझु मुफ़ासिले ते जेको
आहे ही फायर ब्रिगेड जो उते ऑफिस बि आहे, वॾो दफ़्तर बि आहे। अगरि उते फायर ब्रिगेड अमले खे जीअं उहो इतला मिली त थोरे मुफ़ासिले ते या चंद क़दम आहिनि, अगरि उहा फायर ब्रिगेड अगरि उते मौजूदु वाक़ई वारे हंधि पहुचे हा त शायदि एॾो वॾो जानी नुक़सानु न थिए हा। पर हीअ जेको चवनि था त असांखे बि इहा ख़बर पई त जेको उते जेको गुल प्लाज़ा सेंटर आहे उन काफ़ी दुकाननि ते जेको आहे हू उते केमिकल बि जा बि ॿुधूं पिया उते कुझु अहिड़ा रांदीका हुआ जेके उन करे जेको आहे सो बाहि जेका आहे उहा तमामु शिदत इख़्तियार करे वई। अच्छा, माना फायर ब्रिगेड भी टाइम ते न पहुती? हाँ, फायर ब्रिगेड जीअं असां तव्हांखे ॿुधायो त फायर ब्रिगेड थोरे मुफ़ासिले ते उन्हनि जी वॾी ऑफिसी फायर ब्रिगेड उते 8-10 गाॾियूं मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे इतला ॾिनो उहो थोरी मतिलबु मुफ़ासिले, अगरि हू फौरी तौर ते अचनि हा त शायदि एॾो वॾो वाक़ियो पेश अची न सघे हा। बिल्कुलु, तव्हां सही चई रहिया आहियो। जी नाज़रीन, वाक़ई में असां जेके इदारा आहिनि जेकी इन्हनि हादसनि जे लाइ ठहिया आहिनि ऐं उहो जेकॾहिं पंहिंजी ड्यूटीज़ टाइम ते कनि त पाण एतिरा वॾा जेकी सदमा सहूं था उन्हनि खां बची वञूं। वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं, तव्हां काॾे बि न वञो। जी साथियों, वेलकम बैक मॉर्निंग एक धरती में। ब्रेक में जिन महिमाननि असांखे जॉइन कयो आहे, अॻु में तव्हांजो तारुफ़ कराए वठां उन्हनि सां। असांखे जॉइन कयो आहे नेचुरोपैथिक डॉक्टर आहिनि ऐं अल्टरनेटिव मेडिकल फैकल्टी में जेको आहे सो डायरेक्टर आहिनि डॉक्टर उमर ज़मान, जेकी होम्योपैथिक जा डॉक्टर भी आहिनि। अस्सलाम वालेकुम, वेलकम करते हैं हम आपको अपने शो में। वालेकुम सलाम। ॿियो मूंसां जेकी गेस्ट वेठा आहिनि उहे आहिनि डायरेक्टर आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट में ऐं मर्चेंट नेवी में ऑफिसर बि आहिनि अब्दुल्ला खान साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। वेलकम टू आवर शो। थैंक यू। कैसे हैं आप? ठीक ठाक? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र। सफ़र खैरियत से गुजर गया? अल्हम्दुलिल्लाह। क्योंकि कराची में जो कहीं से ट्रैवल करके कहीं पहुंचता है तो वो एक बहुत बड़े पुल से रात से गुजर के आता है। तो ये तो पहला सवाल जो है ना बनता है कि हम खैरियत से जहाँ भी निकले उधर टाइमली खैरियत से पहुंच जाएं। जी सही बात। चलिए, अच्छी बात है। हम ब्रेक पे जाने से पहले जो ताज़ा ये वाक़या हमारा हुआ है सानिया, उसी पे बातचीत कर रहे थे, तो आप लोगों की नज़रों से भी गुजरा होगा। बिल्कुल बिल्कुल सही बात। क्या समझते हैं आप, क्या होना चाहिए? हम लोग क्या दिन ब दिन अपने प्यारों की लाशें उठाने के लिए बैठे हैं? ये तो हमारे जो आप देख सकते हैं जितने भी वहाँ के पॉलिटिक्स है उनको ये सोचना चाहिए कि इंतज़ामात क्रिएट करें वहाँ पर हर चीज़ के हवाले से। ये नहीं है कि यहाँ पर कुछ भी हो जाए कोई पूछने वाला नहीं है, क्योंकि फायर ब्रिगेड बहुत पहुँचे मगर उस हिसाब से काम नहीं कर पाए, क्योंकि लाशें बढ़ती गई और क्योंकि ये एक मेन प्लाज़ा था जहाँ पर लोग ईद की शॉपिंग के लिए लोग जाते हैं और इवेंट की शॉपिंग के लिए लोग जाते हैं। अभी रिसेंटली मैंने सुना है कि शादी की शॉपिंग के लिए एक फैमिली गई हुई थी, वो भी अभी तक उनका आता पता ही नहीं है। तो ये कमज़ोरी है हमारे जो कराची के जितने भी बड़े हैं जो इनको डील करते हैं, तो उनकी कमज़ोरी हम ज़ाहिर करते हैं यहाँ पर, क्योंकि इंसान लाजमी होता है। हर चीज़ वापस आ सकती है, जैसे घर वापस आ सकता है, दुकान वापस आ सकता है। इंसान का लाइफ जो है वो बहुत मोस्ट इम्पोर्टेंट है, वो कीमती है। आप हो तो सब कुछ है, आप नहीं हो तो कुछ नहीं है। बिल्कुल हकीकत है। असल में क्या है, जो हम सब लोग कभी भी ऐसा कोई सानिया या वाक़या होता है तो सबसे ज़्यादा पैनिक हम लोग खुद हो जाते हैं। सबसे बड़ी हम लोगों की ट्रेनिंग नहीं हुई कि हमें कोई भी ऐसा हादसा, मिसाल के तौर पे उधर जो लोग थे जो मॉल में मौजूद थे, जो कस्टमर्स थे या जो दुकानदार वहाँ पे थे, उन लोगों को पैनिक नहीं होना चाहिए। सबसे बड़ी चीज़ है जो लोग पैनिक हो जाते हैं उसी में वो एक दूसरे के लिए मुश्किल पैदा कर देते हैं और सब लोग स्टक हो जाते हैं कहीं पे। कोई किसी की मदद नहीं करना चाह रहा होता, हर कोई अपनी जान बचाने के लिए भाग रहा होता है और इस चक्कर में सब लोग एक दूसरे की जानें जो है ना जी से हाथ धो देते। बिल्कुल ऐसे ही कुछ है। बिल्कुल। एक्सीडेंट्स विल ऑलवेज हैपन इन द बेस्ट रेगुलेटेड फैमिलीज।
میں کہنا یہ چاہتا ہوں کہ اس طرح کے حادثات ہوتے رہتے ہیں، لیکن اس کا مطلب یہ نہیں ہے کہ ہم عوام کو اس طرح اللہ کے رحم و کرم پہ چھوڑ دیں. دیکھیں اللہ پاک ضروری طور پر ہماری مدد کرتے ہیں، لیکن انسان کے لیے اللہ نے اسباب پیدا کیے. مطلب ٹیکنالوجی کا وقت ہے، ہمیں چاہیے کہ جو بھی جدید ٹیکنالوجی ہے اس کا استعمال کریں. آج کل فائر بریگیڈ کے حوالے سے میں بتاؤں کہ جدید طرح کے آلات آ چکے ہیں، لیکن انفارچونیٹلی ہمارے پاس وہی پرانی صدی کے آلات موجود ہیں. ابھی بہت ساری مطلب ہم جو دیکھتے ہیں، جیسے عبداللہ بھائی نے کہا کہ جو مالی نقصان ہے وہ تو ریکور ہو سکتا ہے، لیکن جانی نقصان تو ریکور نہیں ہو سکتا. سو ڈیفینیٹلی ہمیں سوچنا پڑے گا کہ ہم آنے والے وقت میں اس طرح کے جو حادثات ہیں اس سے ہم اپنے آپ کو بچا سکیں. سوچنا پڑے گا، اور زیادہ ان لوگوں کو سوچنا چاہیے جو وہاں پہ ایک اتنا بڑا انویسٹمنٹ کر کے اتنی بڑی بڑی شاپس لے کے اور کروڑوں کا جو وہاں پہ سامان رکھتے ہیں اور جو ڈیلی لاکھوں روپے میں بزنس کر رہے ہوتے ہیں، ان لوگوں کو ہی مل جل کے اپنی ہی سیفٹی کے لیے اور آنے والے جو کسٹمرز ہیں ان کی سیفٹی کے لیے کچھ نہ کچھ انتظام کرنا چاہیے. بالکل بالکل بالکل. تو یہ اس چیز کا فقدان ہے جس وجہ سے ہر مال میں اس طرح کی جو ہے نا کیجولیٹیز ہوئی ہیں بہت زیادہ. میم نہ صرف مال میں بلکہ ہمارے ملک میں انفارچونیٹلی ہم دیکھتے ہیں کہ مختلف یعنی چاہے اسپورٹس ہو چاہے اس طرح کے جو مالز وغیرہ ہو، اس طرح کے مس ہیپس ہو جاتے ہیں. اور ہمیشہ ہم جب بھی کوئی واقعہ ہوتا ہے اس کے بعد ہم یہ کہتے ہیں کہ یہ کیوں ہوا. سو اس سے پہلے ہمیں سوچنا پڑے گا کہ اس طرح کے جو واقعات ہیں آخر ہوتے کیوں ہیں. سو ہمیں اس پر تھوڑا سا ورک کرنا پڑے گا. امداد سمرا صاحب تव्हां अचूं था जॾहिं बि हुन इलाइक़े में वञे थो त जॾहिं असां नज़र खणी ॾिसंदा आहियूं त रुॻो तारनि जो हिकिड़ो जेको आहे सो माना हुजूम आहे, झुंड जंहिंखे चइबो आहे. इन में ॾिसो जीअं तव्हां गुल प्लाज़ा जो मिसाल वठो, इते बि जेको आहे जेके तारूं जेकी आहिनि खणी हिकु त क़ैबिल त आहे, पर लेकिन तारुनि जा जेकी वॾा ॻुछा जेके हूंदा आहिनि उते उहे बि जेको आहे सो इहो सबबु आहे त जीअं मिसाल किथे बाहि लॻंदी आहे त बाहि लॻण खां पोइ जेकी बिजली जा जेकी वॾियूं तारूं जेकी वॾा वॾा ॻुछा जेकी लॻंदी, इहा बि जेको आहे सो हिकिड़ी इलेक्ट्रिक जी ना हली आहे. त उते बि अहिड़ा जेकी वॾियूं तारूं जेके ॻुछा जेके आहिनि उते उन्हनि खे जेको आहे सो कंहिं इलेक्ट्रिक खे घुरिजे त इहे ॻुछा उते न हुजनि. ऐं इहो सभ खां वॾो इहो बि सबबु बणिजे थोरो रुॻो बाहि लॻे थी पोइ जेको आहे सो शॉर्ट सर्किट जेको आहे सो उते थी वञे थो. हीउ जेको गुज़िरियल ॿ ॾींहं अॻु में जेको इहो वाक़ियो पेश आयो, इन में बि जेको आहे सो के इलेक्ट्रिक बि इन खे ज़िम्मेवार करार ॾेई सघे थो, पर चवण क़बल वक़्तु आहे, पर जेकॾहिं रिपोर्ट अचे त पोइ इहो साबित थींदो छा के इलेक्ट्रिक इन में वाक़े में शामिलु आहे या ॿिया के इदारा या ॿिया के माण्हू शामिलु आहिनि. पर अञा तक इहा जेका रिपोर्ट जेका अञा अची न सघी आहे, रिपोर्ट अचण खां पोइ तस्दीक थींदी त इहा बाहि कीअं लॻी, छा इन में जेको आहे जेके तारून उन्हनि जो बि इहो सबबु आहे या ॿी का शइ आहे. या मिसाल तव्हां ॾिसंदा स्मोकिंग बि अॼुकल्ह जेकी माहौलनि में जेकी आहे शॉपिंग सेंटर उते तमामु वधीक माण्हू उते सिगरेट पीअंदा आहिनि. काफ़ी माण्हू सिगरेट जेको आहे सो पी वरी किथे उछले छॾींदा आहिनि. त इहो बि सबबु बणिजी सघे, पर चई नथो सघिजे. हीउ जेको वाक़ियो जेको आहे इहो तमामु ॾुख ईंदड़ ऐं वॾो वाक़ियो आहे इहो गुल प्लाज़ा जेको सानियो आहे. पर ॾिसूं CM सिंध जेको आहे चई चुको आहे रिपोर्ट पेश थियण खां पोइ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी. जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे सिविल अस्पताल में जेको आहे उते जेका पुलिस सर्जन जेका आहे डॉक्टर सुमिता तारिक जेको आहे सो उन जेको आहे सो चयो आहे त हिन महिल ताईं असां वटि जेकी हिन जेको आहे सो DNA टेस्ट जेके आहिनि तक़रीबन असां वठी चुका आहियूं. 20 लाशनि जी जेका आहे उहा DNA जा नमूना वरिता विया आहिनि. जॾहिं त हिन वक़्तु जेका डिप्टी कमिश्नर ॾखण जेको आहे उन जी ऑफिस ॿाहिरां लापता माण्हुनि जो तइदादु जेको आहे 83 ताईं मतिलबु थियो आहे. जॾहिं त काफ़ी माण्हुनि खां DNA जा टेस्ट जेके लापता माण्हू उन्हनि जे ख़ानदाननि खां उहे वरिता विया आहिनि, टेस्ट वरिता विया आहिनि. जॾहिं त असां सां MS जेको आहे सिविल अस्पताल जो उन सां पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे. डॉक्टर सुमिता पुलिस सर्जन जेकी आहे उन सां बि असांजो राब्तो थियो आहे. उनजो बि इहो ई चवणु आहे त असां DNA टेस्ट वरिता आहिनि. काफ़ी 18 जेकी लाश जेकी उन्हनि जी बि जेका आहे उहा सुञाणप थी चुकी आहे. बाक़ी 6 लाश जेके आहिनि उहे एदी सर्द खाने सोराब ॻोठ पहुचाया विया आहिनि. हीउ DNA टेस्ट मुकमिल करण खां पोइ जेको आहे
ख़बर पवंदी त ही लाश कंहिं जा आहिनि। ऐं सिंध लेबॉर्ट्री बि आहे उहा, उते बि जेको आहे सो DNA टेस्ट मोकिलिया विया आहिनि। अञा बि जेको आहे सो कमु हलंदड़ आहे। ऐं जेको गुल प्लाज़ा सानियो जेको आहे इमारत में हिन वक़्तु ताज़ी सूरत हाल जेका आहे उते रेस्क्यू अमल खे तेज़ कयो वियो आहे। ऐं राति खां वठी हिन महिल ताईं फ़िलहालु अहिड़ो को बि जेको आहे सो डेड बॉडी न आहे मतिलबु निकिती। अलबत्ता लेकिन इहो रेस्क्यू जेको आहे सो इहो मतिलबु ऑपरेशन खां हैवी मशीनूं जेकी आहिनि उते आंदियूं वयूं आहिनि। छित ते जेकी गाॾियूं 30 खां 40 गाॾियूं जेके आहिनि मोटर साइकिलूं रिक्शा आहिनि उहे जेको आहे सो पिणु हेठि लाथा विया आहिनि। हाणे ॾिसे त इहे गाॾियूं कंहिंजियूं आहिनि, पर उहे बाहि में जेको आहे सो गाॾियूं घणियूं तबाह थी उन्हनि जी सफ़ाई करण खां पोइ जेकी गाॾियूं जेकी चेचस नंबर जेके आहिनि उहे ॾिठा वेंदा थी गाॾियूं कंहिंजियूं आहिनि। ऐं जेके माण्हू जेके चवनि था त गाॾियूं असांजियूं पोइ उन्हनि जा जेको आहे सो लाइसेंस जेके आहिनि उन जांच सर्वे खां पोइ गाॾियूं उन्हनि हवाले कई वेंदियूं। 3 गाॾियूं जेके आहिनि उन्हनि सुञाणप थी चुका उन्हनि खे मालिकनि खे ॾेई चुक। बाक़ी जेको साईंजन चवे पियो त जेको हिकिड़ी फैमिली जेका शॉपिंग लाइ आई हुई शादी करण लाइ उहा बिल्कुलु सखर जी असांजी बि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि बि इहो चयो त हिन महिल ताईं असांजा माण्हू जेके आहिनि उहे लापता आहिनि। ऐं DC ॾखण जेको आहे उते लिस्ट जेका आहे उहा आवे सां कई वई आहे लापता 83 माण्हुनि जी। 83 माण्हुनि जी। ऐं के माण्हू त अहिड़ा बि हुआ न जेकी मैसेजिस कनि पिया, कॉल्स कनि पिया त असां बिल्कुलु ठीकु आहियूं ऐं बेसमेंट में फाथल हुया, उन्हनि खे रेस्क्यू इन ताईं कोन कयो वियो आहे। हा न उहो बिल्कुलु जेको आहे आज सिंध ऐं वज़ीर खे बि रिपोर्ट ॾिनी वई त जेकी फ़ोन नंबर ॾिना विया कुझु कलाक ताईं नंबर ऑन हुया त उन खां पोइ जेको आहे सो उहे नंबर बंदि विया। ऐं लोकेशन साॻी उतां जी जेको आहे सो अचे पई पुलिस ज़रियनि जो पुलिस मूजिबि त उहे लोकेशन आख़िरी लोकेशन जेका आहे उहा उतां जी अचे पई गुल प्लाज़ा मार्केट जी अचे पई, पर उन कुझु कलाकनि खां पोइ उहो जेको आहे सो राब्तो कटिजी वियो थी सघे थो त उहे बि हिन महिल ताईं उहे बि जेको आहे सो उन मलबे हेठां हुजनि या हिते ई हुजनि। अच्छा जी तमामु घणी जेको आहे सो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं पर कैजुअलिटीज़ जो भी हुई हैं, सेहत के इश्यूज चल रहे हैं, क्या सबसे पहले स्मोक इंसान को मुतासिर करती है जिसकी वजह से वो बेहोश हो जाते हैं और फर्दर अपनी जान बचाने के लिए कुछ एफर्ट नहीं कर पाते? मैम इस तरह जैसे मैंने आपसे कहा कि ये जो वाक़यात है ये तो होते रहते हैं, लेकिन इंसान को अल्लाह पाक ने विजडम दी है। गॉड हैज़ गिवन अस इंटेलेक्चुअल पावर इन द शेप ऑफ विजडम। सो हमें उस विजडम को यूज़ करना चाहिए। मतलब जैसे मैंने आपसे कहा कि टेक्नोलॉजी को हमें यूज़ करना चाहिए यहाँ पर। और जैसे सर ने कहा कि जो स्मोकिंग वगैरह लोग करते हैं, मतलब सिगरेट्स वगैरह फेंक देते हैं, सो हमें SOPs को तैयार करना पड़ेगा। अगर कोई भी इस तरह का प्लाज़ा हो उसमें किसी को भी हम अगर शॉप देते हैं, जो मालिक मकान होता है अगर वो शॉप देता है तो उसको SOPs के तहत देना चाहिए। मतलब उसको टर्म्स एंड कंडीशन उसमें लिखने पड़ेंगे। इसी तरीके से कोई भी कस्टमर जब किसी मॉल में जाता है तो उसके लिए भी SOPs होनी चाहिए, क्योंकि जो रूल्स होते हैं वो हमारे प्रोटेक्शन के लिए होते हैं। जी वाकई में ऐसे है। आप इस सिलसिले में बताएं कि एजुकेशन में कितना काम हो रहा है? बात की जाए अगर पाकिस्तान के हवाले से तो एजुकेशन में बहुत ज़्यादा कम काम हो रहा है पाकिस्तान में स्पेशली, क्योंकि मैं बाहर भी घूमता हुआ आ रहा हूँ तो जब मैं देखता हूँ पाकिस्तान में तो यानी ज़्यादा कंसंट्रेशन लोगों का अदर एक्टिविटीज़ में ज़्यादा बढ़ गए, किताबों से हट गए, उनका माइंड भी हट गया हर चीज़। तो अभी ये समझ नहीं आ रहा है कि एक बच्चा है वो घर से उनके लिए कोई प्लेटफॉर्म तैयार नहीं होता है, क्योंकि आजकल आप देख सकते हो फैमिली जो है वो अपने मसरूफियात में लगे हुए, बच्चों की तरफ कोई इंटरेस्ट नहीं है, कोई नहीं है। तो इस वजह से बच्चे बच्चे को इंटरेस्ट नहीं मिल रहा है पीछे से, वो आगे भी नहीं बढ़ पा रहे हैं। क्योंकि एजुकेशन ये है कि लाजमी नहीं आप स्कूल भेजो बच्चों को, बस स्कूल से जो पढ़ेगा वो आके बस खेल कूद में लग जाएगा, नहीं, घर में भी 1 घंटा आपने देना है। अगर आपके वालिदैन पेरेंट जो है वो अगर एजुकेशन में इन्वॉल्व है, अच्छी तालीम की है, तो बच्चों को भी अच्छी तालीम, अच्छा माहौल दे सकता है। तो यही रीज़न है कि हमारे माशरे में तालीम की बहुत कम रेशियो है। जैसे एजुकेशन में हम बच्चों को पढ़ा रहे, जैसे आपका ताल्लुक है एजुकेशन डिपार्टमेंट से, हम अपने लोगों को जैसे कहते हैं ना कुछ ममालिक में है कि फौज की ट्रेनिंग जरूर करवाते हैं, हर शहर से करवाई जाती है। आप बात ले लो ईरान की, ईरान में हर जो नौजवान होगा 18 ईयर्स से अबव होगा, शनाख्ती कार्ड नहीं मिलेगा जब तक
کہ उनका 2 साल का 2 ट्रेनिंग साल की वो ट्रेनिंग नहीं करेगी। करने के बाद उसको NIC और पासपोर्ट दी जाती लेकिन है। एजुकेशन में हम अपने लोगों को जैसे ये इस तरह के जो हालात, हंगामी हालात होते हैं, उनको उनसे मतलब निमटने के लिए भी ट्रेनिंग दी जाए कि अगर कहीं पे फायर लग, जैसे हम जो हमारे स्टीवर्ड हजरात होते हैं उन लोगों को भी ट्रेनिंग दी जाती है। जैसे कि हमारे शिप में भी होता है कि हर महीने में 2 बार ड्रिल कराए जाते हैं, जैसे फायर ड्रिल होता है। मिसाल के तौर पर इन केस ऑफ फायर, अगर फायर लग गए जहाज पे, आपने कैसे अवॉइड करना है, अपने आप को कैसे बचाना है जहाज से। आपने फौरी तौर पे खुद को रेस्क्यू कैसे करना है, और साथ लोग जो हैं उसके लिए इक्विपमेंट आपके रूम में भी होता है। लाइफ बोट, लाइफ जैकेट होता है, लाइफ बॉय जो है वो आपके बाहर ग्रिल पर लगे होते हैं शिप के कॉर्नर पर, वो तो इमरजेंसी के लिए। और इमर्शन सूट भी होता है इन केस ऑफ फायर, अगर वो नैरो जगह है आप नहीं जा सकते, मिसाल के तौर पर, क्योंकि 2 टीमें होती है, एक इंजन से होता है, एक डेक से होता है, वो फायर फाइटिंग का बाकायदा ट्रेनिंग किया जाता है। चलें ठीक है, इस पे बाद में बात करते हैं। अभी हम चलेंगे छोटी ब्रेक पे। हलूं साथियों, नडी साई वठूं था साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। जी साथियों, वेलकम बैक। नडी साई खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। ॻाल्हि ॿोल हले पई जेको ताज़ो सानियो गुज़रियो उन ते, ऐं ॿियो जेको अॼुकल्ह हिकिड़ो माहौल हली रहियो आहे पंहिंजे नौजवान नस्ल में, जिते बि तव्हां चांहि कैफ़े ते वञो, सुठी ॻाल्हि आहे, अॼुकल्ह खुलियल आहिनि अहिड़ा जेको आहे सो माना ॿार, अॻु में छोकिरा जेके रोडनि ते वेठा हूंदा हुआ उहो बि सेफ न हूंदो हुयो। हाणे बाक़ाइदा हिकिड़ी 4 दीवारी में मुख़्तलिफ़ चांहि कैफ़ेस खुलियल आहिनि, हुते घणी क़दर यूनिवर्सिटीज़ गोइंग ॿार ईंदा आहिनि, पैनल डिस्कशन्स भी पाण में कंदा आहिनि, या उन्हनि जी ॿियूं बि सोशल एक्टिविटीज़ जेकी बि आहिनि। पर हुते हिकिड़ी शइ जेका घणी ॾिसण में अची रही आहे, तव्हां जॾहिं बि वञो, अॼुकल्ह असांजी जेकी जेंज़ीज़ आहिनि, जिन खे ख़ासि तौर ते जेंज़ीज़ चयो थो वञे, ई स्पोकिंग में ॾाढा रुधल आहिनि। भले खणी उहे छोकिरियूं हुजनि या छोकिरा हुजनि, इहा शइ कंहिंजे लाइ बि सही न आहे। ऐं असांजी हिन नस्ल जे लाइ, जिन खे अॻिते हली असांजी हिन मुल्क जी वागूं संभालणियूं आहिनि, जेकी असांजो ईंदड़ वक़्तु आहिनि, उहो जेतिरी तेज़ी सां मुनशात ॾांहुं वञी रहिया आहिनि, त इहा शइ तमामु घणी अलार्मिंग आहे। असां सां नेचुरोपैथिक डॉक्टर आहिनि, असां उन्हनि खां हिन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। डॉक्टर साहब, आप कैसे देख रहे हैं कि सारा जो एक माहौल आजकल जुड़ा हुआ है? आपका सवाल बहुत अच्छा है। देखिए, आजकल जो हम देखते हैं नौजवान नस्ल को जिस तरफ मतलब ये जो मंशियात की तरफ जिसे वो मोटिवेट हो रहे, इसकी सबसे बड़ी रीज़न जो हम देखते हैं वो सोशल मीडिया है। मतलब हम जब देखते हैं हमारे मुख्तलिफ जो हमारे नौजवान हैं, वो जब इस तरह की चीज़ें एक्टिविटीज़ कर रहे होते, तो ना सिर्फ वो कर रहे होते बल्कि इसको शेयर भी कर रहे होते अपने दोस्तों के साथ, और फिर इसको हमने अपना एक ज़िंदगी का एक ट्रेंड बना दिया, एक स्टाइल बना दिया। सो हमें ये चाहिए कि हम इस तरह की चीज़ों को बिल्कुल मतलब ख़ासकर इसमें पेरेंट्स को रोल अदा करना चाहिए, और जो स्कूल के टीचर्स हैं उनको भी रोल अदा करना चाहिए। और मैं गवर्नमेंट से भी रिक्वेस्ट करूँगा कि करिकुलम में इस हवाले से ख़ुसूसी तौर पर एक निश्चित रखी जाए, क्लास रूम में मतलब ट्रेनिंग दी जाए इस हवाले से, क्योंकि ये हमारी तरक्की के मतलब जब हम ग्रो करते हैं तो ये सारी चीज़ें हमारी तरक्की में एक बहुत बड़ी रुकावट बन जाती है। क्योंकि किसी भी सेहतमंद इंसान के लिए मतलब एनर्जेटिक होना और ये सारी चीज़ें अगर हम कर रहे होते तो डेफिनेटली इसका जो असर है वो हमारी परफॉर्मेंस पे पड़ता है। और हम ये समझते हैं कि हम एक कॉन्सेप्ट है कि अदर्स डू सो वी डू, मतलब हम देखते हैं जो सेलिब्रिटीज़ होते हैं, मुख्तलिफ जो बड़े तबके के लोग होते हैं, अगर वो कोई भी ऐसी कोई चीज़ करते हैं, सम टाइम ऐसा होता है वो ऑन द स्क्रीन कर रहे होते हैं और हम उसको अपनी रियल लाइफ का हिस्सा बनाना चाहते हैं। देखिए ये मतलब मैं समझता हूँ कि ख़ासकर जो टीनेजर्स है, स्पेशली मैं ख़ुद अपने घर में अपने बहन भाइयों पे बहुत ज़्यादा नज़र रखता हूँ, क्योंकि टीनेजर्स जो है उनका जो माइंड होता है वो बिल्कुल मतलब किसी भी चीज़ को वो ले लेते हैं।
سو ہمیں کیا چاہیے کہ مطلب اس طرح کی چیزوں کو ختم کرنے کے لیے یا اور کم کرنے کے لیے ہمیں کچھ موٹیویشنل ٹریننگز ہمیں دینے چاہیے, اسکولز میں ورکشاپس کا انعقاد کرنا چاہیے, فیسٹیولز میں سمجھتا ہوں اس میں بہت بڑا رول پلے کر سکتے ہیں گورنمنٹ کی طرف سے, یا میں چاہوں گا کہ جو ہمارے مختلف ادارے ہیں وہ اس میں بڑھ چڑھ کر حصہ لے, اس میں فیسٹیولز کا انعقاد کرے, اویئرنیس پروگرام کریٹ کرے, تب جا کے ہم اس طرح کی چیزوں سے مطلب ہم چھٹکارا پا سکتے ہیں. بالکل وہ بات صحیح ہے آپ کی, لیکن دیکھیں پہلے ہوتا تھا کہ منشیات کا شکار کون لوگ زیادہ ہوتے تھے؟ جن علاقوں میں لٹریسی ریٹ کم ہوتا تھا, بالکل تعلیم کی کمی, شعور کی کمی. لیکن آپ آج کل دیکھیں جو ہمارے بچے آ رہے ہیں وہ مطلب ایجوکیٹڈ بچے ہیں, یونیورسٹیز میں پڑھ رہے ہیں, اور بچے کال سینٹرز میں جاب بھی کرے, رات کے ٹائم آ کے بیٹھتے ہیں اور آپس میں جو گیدرنگ ان کی ہوتی ہے, تو وہ تو بچے جو پڑھا لکھا بندہ ہے تو وہ تو زیادہ شعور مند ہے. لیکن یہ کیسی جسٹیفیکیشن ہے کہ وہ بول رہے ہیں کہ یہ چیز اسموکنگ کی طرح ہارمفل نہیں ہے, یہ جسٹ فلیور ہے یا ایسے ہے؟ مطلب اچھا ایسا ہوتا ہے کہ ہمارے مطلب یہ کوئی ایسی چیز نہیں ہے کہ اس میں کوئی ہمیں ٹیسٹ آ رہا ہوتا ہے یا کوئی ہم اس کو انجوائے کر رہے ہوتے ہیں, لیکن لوگوں نے کیا کیا ہے اس کو ایک فیشن بنا دیا. مطلب لوگ نا پراؤڈلی اسٹائل بنا دیا, اور جب سے یہ سوشل میڈیا کا دور چل پڑا ہے سو المیہ یہ کہ ہم اس طرح کی چیزوں کو بڑا پراؤڈلی ہم شیئر کر رہے ہوتے ہیں. سو ہمارے میں اگین کہوں گا کہ جو گارڈینز ہوتے ہیں, پیرنٹس ہوتے ہیں, ان کو اس طرح کی چیزوں پہ چیک اینڈ بیلنس رکھنا پڑے گا, دیکھنا پڑے گا کہ ہمارے بچے کیا کر رہے ہیں, کیونکہ یہ جو چھوٹی چھوٹی چیزیں ہوتی ہیں یہ آگے چل کر, جیسے میں نے آپ سے کہا کہ آنے والا جو دور ہے ہمارے ملک میں, ہم جو بڑے ہم جیسے بولتے ہیں کہ لیڈر صدیوں میں پیدا ہوتے ہیں, سو واقعی اگر اس طرح کے ایکٹیویٹیز میں ہمارے یوتھ انوالو ہوگا سو آنے والے دور میں تو ہو سکتا ہے کہ ہمارے ملک میں لیڈرز ہی پیدا نہ ہو. کیونکہ دیکھیں اصل چیز ہے انسان کی, جیسا ہمارا فیلڈ ہے نیچروپیتھی, ہم بیسیکلی جو نیچرل ریمیڈیز ہوتے ہیں, میڈیسنز ہوتے ہیں, اس سے علاج بھی کرتے ہیں, اور جو تھیراپی ہوتی ہے میں آپ کو بتاؤں کہ مختلف طرز علاج ہے, پانی سے بھی علاج ہوتا ہے, بالکل ٹھیک ہے نا, ایک پریشر سے بھی علاج ہوتا ہے, ایک مطلب مختلف اللہ پاک نے ہمارے باڈی کے اندر یعنی ایک نیچرل ایک سسٹم ایسا پیدا کیا ہے, جو آپ نے سنا ہوگا کہ امیون سسٹم جو ہمارا ہے, وہ امیون سسٹم جب کوئی بھی بیماری ہمیں آتی ہے وہ بیماری اس وقت تک ٹھیک نہیں ہو سکتی جب تک ہم خود ٹھیک نہ ہونا چاہیے. مطلب ہماری جو باڈی ہے اس کا تعلق ہمارے دماغ کے ساتھ ہے, لیکن المیہ یہ کہ ہمارے جو یوتھ ہے آج کل وہ اس طرح کی چیزوں میں جب سے انوالو ہوا ہے, ہمارا بالکل یعنی مطلب ہمارا جو اسٹیمنا ہے وہ بالکل کمزور ہو چکا ہے. مطلب ہمیں کوئی بھی بیماری ہوتی ہے ہم بالکل مطلب کمزور پڑ جاتے ہیں. سو واٹ آئی ایم ٹرائنگ ٹو سے کہ ہمیں کیا چاہیے کہ اس طرح کے مطلب ہمیں آگے جو ہماری جو لائف ہے اس میں اپنے آپ کو فٹ رکھنے کے لیے مطلب مختلف, جیسے میں نے کہا کہ اویئرنیس پروگرامز کرنے چاہیے, موٹیویشنل سیشنز رکھنے چاہیے, اس کے بعد جو ہے ہمارا جو یوتھ ہے وہ ایک صحیح ڈائریکشن میں جا سکتا ہے. بالکل ٹھیک ہے. اور ہم لوگ کہتے ہیں کہ شینگ والی نظر نا, والدین کو نا شیر والی نظر رکھنی چاہیے. بالکل بالکل, اس میں اسٹرکٹ بالکل سختی کرنی بڑے کہتے ہیں سونے کا نوالا کھلاؤ اور شیر والی نظر رکھو, تو یہ چیز کرنی چاہیے. اچھا عبداللہ خان صاحب, آپ کی طرف آتی ہوں کہ آپ نے مرچنٹ نیوی کیوں جوائن کیا؟ شروع میں تو میرا ایک پلان تھا, ایک مقصد تھا کہ ڈاکٹر بننے کا. میں نے انٹر کیا پری میڈیکل, میرے ساتھ ڈاکٹر عمر زمان بھی ساتھ میں تھے, ہم دونوں ایک ساتھ کالج میں پڑھتے تھے. بس اچانک یہ کہ مالی حالات کی وجہ سے انسان تھوڑا سا بیک سٹیپ لے لیتا. اچھا, اس وجہ سے پھر میرے بھائی نے مجھے مشورہ دیا کہ آپ ایسا کرو, مرچنٹ نیوی جوائن کرو. کیونکہ میں خود بذات خود, میرا بھائی آرمی میں, تو میں نے یہ سوچا کہ میں مرچنٹ نیوی میں جاؤں, کیونکہ ہر کسی کا ایک اپنا موٹو اور گول ہوتا ہے. تو پھر میں نے یہ مرچنٹ نیوی جوائن کیا. مرچنٹ نیوی یہ ہے کہ یہ سرکاری نہیں ہے, یہ گورنمنٹ نہیں ہے, یہ ہر بندہ کر سکتا ہے. ابھی گورنمنٹ میں یہ ہے کہ ایج مانگتا ہے, زیادہ ٹیلنٹڈ مانگتا ہے, تو اس میں یہ چیزیں نہیں ہے. اس میں یہ ہے کہ آپ انٹر کرو, اگر آپ کے پاس مالی حالات سٹرونگ ہے تو آپ ایز اے کیڈٹ شپ کرو. کیڈٹ شپ میں آپ ایز اے آفیسر بہت ایزیلی بن جاتے ہو. 2 سٹیپ ہے, اگر آپ گھر سے نارمل ہو تو آپ GP3 کرو. GP3 یہ ہے کہ جنرل پرپس, اس میں 3 آپشن ہے, ایک انجن کا ہے
اور ایک ڈیک کا ہے اور ایک کیٹرنگ ڈپارٹمنٹ کا ہے. یہ 3 ہے آپشن ہے. اچھا اس میں پھر آپ جیسے کہ اب کیڈٹشپ کیا, کیڈٹشپ کے بعد پھر 12 مہینے کرنے کے بعد آپ ایگزام دیتے ہو, یا تو پاکستان میں بھی دے سکتے ہو یا آپ UK میں دے سکتے ہو, ملیشیا میں, سنگاپور میں, کہیں بھی آپ دے سکتے ہو. یہ بہت یعنی میں یہ سمجھتا ہوں کہ جیسے کہ پیسوں کی مشین, اس کو ہم یہ سمجھ لیں گے. پہلا آپشن تو ہے اپنا بزنس انسان کا ہونا چاہیے. جی جی. دوسرا آپشن ہے آپ کے پاس جیسے آپ پروفیشن ہو, اچھا ہنر رکھتے ہو, اچھی بزنس ہو آپ کی, صحیح, وہ آپشن ہے. یعنی آپ ایز اے ڈاکٹر ہو, آپ ایز اے بزنس مین ہو, اس آپشن. اور تیسرا آپشن یہ ہے, تیسرا یہ ہے کہ آپ مرچنٹ نیوی کی طرف آ سکتے ہو ایزلی. اچھا ایک بات, ابھی آپ کے جو تعارف میں مجھے بات پتہ چلی کہ آپ ڈائریکٹر ہیں ایجوکیشنل ڈپارٹمنٹ کے, یہ کس ڈپارٹمنٹ کی آپ؟ یہ APD, کیونکہ سر ہمارا تقریباً ہمیشہ یہی گیدرنگ میں بیٹھے رہتے ہیں, یہی مشورہ ہوتا ہے, کیونکہ میں تو وہاں سے تقریباً 7-8 مہینے کرنے کے بعد آ جاتا ہوں. 4-5 مہینے میں اسٹے کرتا ہوں گھر پر. تو میں نے یہ سوچا کہ بیٹھنے سے اچھا ہے کہ ایجوکیشن میں انوالو رہو, کیونکہ اپنی ذات سے کسی کو فائدہ پہنچے. یہ نہ ہو گھر میں اپنا اسپینڈ کرتے ہو ٹائم, تو وہ مجھے لائک نہیں کرتا ہے. میں نے کہا بچوں کو اویئرنیس دے, اچھی تعلیم پرووائڈ کرے. ایک ادارہ بھی ہے ماشاءاللہ سر عمر زمان نے بچوں کے لیے, ADB آگے کی طرف, ہاں APD. تو اس میں یہ ہے کہ آپ میٹرک کرتے ہو, میٹرک کے بعد آپ کے پاس آپشن بھی ہے. کچھ لوگ BSN کرتے ہیں میٹرک کے بعد, یا انٹر کے بعد BSN کرتے ہیں. اس میں یہ ہے کہ آپ انٹر کرو, اگر BSN اگر آپ کے لیے مشکل ہے, فائنینس پرابلم ہے, تو آپ APD میں آ کے اپنا اسٹڈی بھی کرو, ساتھ میں الٹرنیٹیو کو 4 ایئر کا جو پروگرام ہے اس کو آپ گین کر لو گے. تو وہ 4 ایئر کے پروگرام میں بچے مطلب کس پروفیشن کی طرف جاتے ہیں؟ جیسے کہ ابھی بات یہ ہے کہ نیچروپیتھی, ہومیوپیتھی, یہ اور ایک آپ کا ہومیوپیتھک. تو نیچرل ریمیڈیز سے آپ علاج کرتے ہو, کیونکہ یہ پاکستان میں اس چیز کو بہت بیک سائڈ پہ چھوڑا ہوا ہے. باہر ممالک میں اگر جاتے ہو, چائنا کی مثال لے لو, چائنا میڈیسن بہت کم یوز کرتے ہیں, کیونکہ نیچرل سے زیادہ چیزیں کو گین کرتا ہے. جیسے کہ جڑی بوٹیاں ہو گئی, بوائل کرتے ہیں, اس کو پیتے ہیں, یعنی ان کا یہی زیادہ تر فوکس اس نیچروپیتھی کی طرف ہے. اچھا, تو آج کل بچوں کا رجحان اس طرف ہے زیادہ؟ ہاں رجحان تو ہے نہیں, زیادہ تر نہیں, کیونکہ بچوں کو بس سر میں درد ہو پیناڈول گولی کھا لو, کچھ بھی ہو تو چلو ہاسپٹل کے پاس چلے جاؤ, سرنج لگوا لو, کیونکہ یہ تو ایک نارمل ہے, یہ ایک ڈائکلو کھا لو. لیکن بعض بچے کنفیوز ہوتے ہیں نا, وہ اپنا کیریئر چوز ہی نہیں کر پا رہے ہوتے, تو اس سلسلے میں آپ بیسیکلی, اچھا ایک سیکنڈ, جی بالکل, ہماری بھی مجبوری ہے, ہم چوز نہیں کر پا رہے تھے, ابھی میں بریک کو چوز کرنا ہے. وٹو تا ناظرین نڈی سائی کھاں پوری تاں سا گروندا سی, تواں کاڈے بنا وञो. جی ساتھیوں, سائی کھاں پوری تاں سا گڈ آئی ہوں مارننگ ود دھرتی میں. ڈاکٹر صاحب آپ بات کر رہے تھے بریک پہ جانے سے پہلے. جی بیسیکلی نیچروپیتھی کے حوالے سے بات ہو رہی تھی. بیسیکلی جو نیچروپیتھی ہے ورلڈ وائڈ اگر ہم دیکھیں, اس ڈاکٹر کو کہا جاتا ہے ND ڈاکٹر, نیچروپیتھ ڈاکٹر. اچھا, یہ جو بیسک ہومیوپیتھی کے جو ایک ہوتی ہے 4 سال کا, اس سے ہٹ کے ہے؟ جی بالکل, یہ ہومیوپیتھی ہمارے ملک میں نیشنل کاؤنسل فار ہومیوپیتھی ایک ادارہ ہے, وہ آپریٹ کر رہا ہوتا ہے. اسی طرح طب کاؤنسل ہے. جو ہمارا بیسکلی ہے وہ ہے آلٹرنیٹیو میڈیسن. آلٹرنیٹیو میڈیسن ہم پاکستان میں پچھلے 8 سالوں سے ہم کام کر رہے ہیں. بیسکلی ہم نے کیا کیا ہے کہ پاکستان میں جو DHMS ڈاکٹرز ہوتے ہیں, یعنی جو آلریڈی جنہوں نے اپنے ڈپلوماز کمپلیٹ کیے ہوتے ہیں, یا وہ ڈاکٹرز
جو جن کے پاس ڈپلوماز نہیں بھی ہوتے لیکن ان کے پاس ایکسپیرینس ہوتا ہے یا نالج ہوتا ہے. سو ہم ایسے لوگوں کو جو ہے ہم نہ صرف اپنے ادارے کے بارے میں بتاتے ہیں, کچھ ہمارے سے وہ خود کانٹیکٹ کرتے ہیں. بیسکلی ہمارے پاس ہمارے ادارے میں ویل کوالیفائڈ ڈاکٹرز ہوتے ہیں, ایسے ڈاکٹرز ہوتے ہیں جن کا تعلق ہومیوپیتھی سے بھی ہوتا ہے, جن کا تعلق طب سے بھی ہوتا ہے. ہم کیا کرتے ہیں, ہم جو ہمارے ڈاکٹرز ہوتے ہیں ان کو ٹیچ اینڈ ٹرین کرتے ہیں ہمارے بکس کے تھرو, ہمارے سیمینارز کے تھرو. یعنی ہمارا مقصد یہ ہے کہ پاکستان میں نیچروپیتھی پوری دنیا میں ہو رہا ہے, باقاعدہ یہ ایک ریکگنائز کورس ہے. اگر ہم کینیڈا کی بات کریں وہاں پر اس ڈاکٹر کو این ڈی ڈاکٹر کہا جاتا ہے, نیچروپیتھ ڈاکٹر کہا جاتا ہے. لیکن پاکستان میں ہم اس حوالے سے ہم کام کر رہے ہیں, اور بہت سارے ایسے میڈیسنز ہیں جس کو ہم یعنی آلٹرنیٹیو میڈیسنز کہتے ہیں, وہ بہت افیکٹو ہے. مطلب وہ میڈیسنز ایسے میڈیسنز ہیں کہ وہ جو ہمارے ایلوپیتھک ڈاکٹرز ہیں وہ بھی پرسکرائب کرتے ہیں. یعنی ہم اس کو یوز کرتے ہیں لیکن اچھا وہ ہے آلٹرنیٹیو نیچرل میڈیسنز ہے. چاہے مثانے کی ہم بات کریں, چاہے ہم معدے کی بات کریں, اس کا ایک بہت بہترین ایک رزلٹ ہوتا ہے. آپ نے دیکھا ہوگا آج کل تو جگہ جگہ شربت پودینہ, جی شربت سو ہم نے کیا کیا ہے کہ پہلے کے زمانے میں لوگ کیا کرتے تھے, جو حکیم ہوتے تھے وہ جڑی بوٹیوں سے دوائی بنا رہے تھے. ہم نے اس کو ایک جدید طریقے سے یعنی اس کو بیسکلی کہتے ہیں ایم ڈی آلٹرنیٹیو میڈیسن, یعنی ڈاکٹر آف آلٹرنیٹیو میڈیسن. 4 ایئرس کا پروگرام ہوتا ہے. اس میں ہم اسائنمنٹ بیس پہ کرواتے ہیں, چونکہ پاکستان میں ہم چاہیں گے کہ گورنمنٹ سے ہم ریکویسٹ کریں گے کہ ہماری رہنمائی کرے, اس میں ہمارے لیے انسٹیٹیوشنز قائم کیے جائے. سو اب ہم اپنے مدد آپ کے تحت اپنے جو ہمارے ڈاکٹرز ہوتے ہیں ان کو نہ صرف ہم پڑھاتے ہیں بلکہ ان کو اپنے ہاسپٹلز میں, ہمارا الحمدللہ پشاور میں, اسلام آباد میں, مختلف ہمارے سٹیز میں جو ہے ہمارے برانچز ہیں. سو ہم کام کر رہے ہیں, اور میں امید کرتا ہوں کہ ہماری طرح اور بھی لوگ اس چیز کو اس فیلڈ میں آئیں گے. اگر ہم چائنا کی بات کریں, چائنا کا جو نیشنل ٹریٹمنٹ ہے وہ کپنگ ہے, سنت یعنی ہجامہ جو ہے سنت طریقہ علاج ہے. سو ہم کہنا یہ چاہ رہے ہیں ہمارا ایلوپیتھک سے کوئی ہمیں پرابلم نہیں ہے, وہ بھی ایک بہترین علاج ہے. صحیح, یعنی ہم کہنا ہی چاہتے ہیں ایمرجنسی بیسس پہ ایلوپیتھی سے اچھا کوئی اور علاج بالکل ہم مانتے ہیں. لیکن کہنا میں یہ چاہتا ہوں کہ جہاں پر جس چیز کی نیڈ ہو وہاں پر وہ چیز ہونا چاہیے. بالکل. اب ہمارے پاس ایسے لوگ آتے ہیں جو خاص کر جو معدے کے مریض ہوتے ہیں, وہ اکثر رو رہے ہوتے ہیں. مطلب دیکھیں اگر کوئی پیشنٹ ہے, اگر ان کو سالوں سال ایک بیماری ہے تو کیا وہ ڈیلی تو انجیکشن نہیں لگا سکتا, وہ ڈیلی تو ٹیبلٹ نہیں لے سکتا. لیکن ہم کیا کرتے ہیں, ہم ان کو ایک ایسی تھیراپی ہم دیتے ہیں, ایسے میڈیسنز ہم دیتے ہیں کہ اس کا نہ تو کوئی سائیڈ ایفیکٹ ہوتا ہے بلکہ اس سے بہت زیادہ آرام آ جاتا ہے. اچھا جی, ہمارا تھیراپی صرف میڈیسنز کے تھرو ہی دی جاتی ہے یا اس میں کوئی ایکسرسائز یا کوئی اور ہیلنگ پروسیس ہوتا ہے, جیسے آج کل ریکی کا بھی بہت جی بالکل, ہمارے نہ صرف میڈیسنز ہے بلکہ ہمارا جو طریقہ علاج ہے, جیسے میں نے آپ سے کہا کہ کپنگ ہے, اس کے علاوہ ہمارا جو طریقہ علاج ہے ایکو پریشر ہے, ایکو پنچر ہے, ٹھیک ہے نا. سو ہمارے مطلب مختلف طرز علاج ہے. اب ہم کیا کرتے ہیں, جو پیشنٹ ہم سمجھتے ہیں کہ ایک پیشنٹ کو جس بھی مطلب وے سے آرام آتا ہے, یا پیشنٹ کا جو دل ہے وہ جس طرح یعنی ایکسیپٹ کرے جس علاج کو. اگر کوئی بھی پیشنٹ وہ ایلوپیتھک سے علاج کرنا چاہتا ہے سو بالکل ڈیفینیٹلی ہم ان کو نہیں روکتے. لیکن دیکھیں کہنا یہ چاہتا ہوں مطلب مختلف لوگ ہیں اور ان کے مختلف سائیکی ہے. آپ کا مائنڈ جو چیز ایکسیپٹ کرتا ہے اور نیچرل بات ہے اسی سے انسان کو آرام آتا ہے. صحیح, مطلب اگر آپ کا مائنڈ ایکسیپٹ نہیں کرتا بالکل تو آپ کو اس چیز سے آرام نہیں آتا. صحیح, بالکل حقیقت ہے. ہم کیا کرتے ہیں, ہم تو ایک جو ہماری لیگیسی ہے, یعنی جو ہمارے مسلمان جو سائنٹسٹ ہے جو آباء و اجداد ہے ہمارے, ان کی جو قربانیاں ہے. دیکھیں لقمان حکیم کا تو آپ نے نام سنا ہوگا, کتنے مشہور ہے. اب جو ہماری لیگیسی ہم چاہتے ہیں کہ اس لیگیسی کو ہم زندہ رکھیں. صحیح بات. تو اس کے لیے ہم سیمینارز بھی آرگنائز کرتے ہیں, اور ہم یعنی ہمارے ملک میں اب جیسے حال ہی میں ہمارے ایک ڈاکٹر ہے, آپ کو یقین نہیں آئے گا, ان کا 90+ ایئرز ایکسپیرینس ہے, ان کی ایج ہے 99 ایئرز. مطلب وہ 9 سال کی عمر سے وہ اس فیلڈ میں آئے جب وہ چھوٹا سا بچہ تھا, یعنی ڈاکٹر نساکا صاحب, بہت بڑا نام ہے جی. نساکا صاحب وہ ہمارے ادارے سے الحمدللہ, یعنی کہنا ہی چاہتا ہوں کہ ہمارا الحمدللہ ایک سسٹم ہے. ہم اپنے سسٹم میں جتنے بھی ڈاکٹرز ہوتے ہیں
جو آنا چاہتے ہیں ان کو موسٹ ویلکم. ہم ان کو نہ صرف ہم ڈپلوما کرواتے ہیں بلکہ ان کو ٹریننگ بھی دیتے ہیں. اور اسی کے علاوہ ہمارے پاس جو بھی ویل کوالیفائڈ لوگ آتے ہیں ہم ان سے بھی ان کے خدمات لیتے ہیں. صحیح. یعنی ایک لرننگ کمیونٹی ہے. دیکھیں ایک ہوتا ہے ٹریڈیشنل ایجوکیشن. ٹریڈیشنل ایجوکیشن میں ہم کیا کرتے ہیں, ہم اسکول جاتے ہیں, کالجز جاتے ہیں. ہماری ایک کمیونٹی ہے. کمیونٹی میں یہ ہوتا ہے کہ ہم ایک دوسرے سے سیکھ رہے ہوتے ہیں. کمیونٹی بیسڈ آپ ایجوکیٹ کر رہے ہیں سب کو, مطلب آپ نے طب کو, ہومیوپیتھی کو, ان سب کو کمپائل کر دیا ہے. ڈیفینیٹلی آپ صحیح سمجھیے, تو ایسے سمجھا جائے تو صحیح ہوگا. آتے ہیں جی غفار خان کی طرف. عبداللہ, سوری. اچھا, یہ آپ نے مرچنٹ نیوی پہ آپ کہتے ہیں کہ آپ 4-5 مہینے سمندروں میں رہتے ہیں. کیسا ایکسپیرینس رہتا ہے؟ ویسے مجھے بہت شوق ہے کہ میں سمندروں میں اندر کہیں ڈیپ سی میں چلی جاؤں, لیکن کہتے ہیں کہ بہت برا ایکسپیرینس رہتا ہے. اس میں دیکھو انسان, یہ تو انسان جب وومیٹنگ بھی ہوتا ہے انسان کو, جب آپ جا رہے ہوتے ہیں نا تو شپ پر ہوتے ہو تو شپ پر لازمی بات ہے ایک قسم کا نیچے پانی ہوتا ہے, کوئی دنیا سے تعلق ختم ہو جاتا ہے, صرف پانی اور آپ ہو اور شپ ہے بس. اس میں کھانے کی بھی چیزیں ہوتی ہے بہت یعنی بہت سارا فیسلٹیز دیتے ہیں کھانے کے حوالے سے, ہر چیز ہوتا ہے. جو چیز آپ گھر میں نہیں کھاتے ہو نا وہ وہاں پر موجود ہوتا ہے. ہر مہینے پروویژن آتا ہے, فریش بھی ملتا ہے آپ کو. یعنی آپ کو آگے سمندر میں بہت سارے ویوز بھی ملتے ہیں, مچھلی, ڈولفن, فش, ہر قسم کا انجوائے یعنی لطف آپ لیتے ہو وہاں سے. کام بھی کرتے ہو, لطف بھی لیتے ہو, بہت اچھے ایکسپیرینس. کبھی آپ نے کوئی بڑی مچھلی دیکھی جیسے ہم بلو شارک بولتے ہیں؟ بڑی مچھلی بھی دیکھی, ایک بڑا سانپ بھی دیکھا میں نے جہاز پہ, کیونکہ اینکر پہ لپٹا ہوا تھا, بہت بڑا سانپ تھا. کیونکہ جیسے دنیا میں بہت بڑے بڑے جانور ہوتے ہیں, اسی طرح سمندر میں بھی بہت بڑے اژدہا جانور ہوتے ہیں جو ہم نہیں دیکھ سکتے. ہاں, کیونکہ وہ اندر ہوتے ہیں تو بہت ڈیپ سی میں. ان تک تو آج تک کوئی کہتے ہیں وہ کوئی ایسے سمندر کے بہت تہے ہیں جہاں کوئی پہنچ بھی نہیں پایا. نہیں پہنچ پاتا. بہت ایسے شارک فش ہے, ڈولفن فش ہے. شارک تو ایسے ہے کہ جیسے کاٹ جاتے ہیں انسان کو, انسان کا تو دشمن ہے وہ. صحیح بات. ہاں, تو اس لیے ڈولفن. ویسے سنا ہے اس میں پیسے بھی بہت ہوتے ہیں. ہاں, تو آپ نوجوانوں کو اس حوالے سے کیا کہنا چاہیں گے کہ صرف آنا چاہیے؟ نوجوانوں کو اس حوالے سے یہ کہوں گا کہ کوشش کرے کہ میٹرک کے بعد انٹر کرے. انٹر کوشش کرے کہ انجینئرنگ میں ہو. انجینئرنگ. ہاں, کیونکہ اس کا ریزن یہ ہے کہ آگے کیمسٹری ہے, میتھ ہے, اس میں آپ کے لیے بہت ایزی ہوگا آگے جانے کے لیے. پھر کیڈٹ شپ کرے, 2 سال کا ہوتا ہے, 2 سے 1 سال پاکستان میں اسٹڈی ہے اور 1 سال UK میں ہے. کرنے کے بعد انشاءاللہ تعالی آپ بہت ایزیلی آگے پروگریس کر سکتے ہو. 12 مہینے کرو گے, اس کے بعد ڈاکٹر کے ایگزام دو گے, افسر بن جاؤ گے, اور ڈاکٹر سے زیادہ کماؤ گے. اور ڈاکٹر سے زیادہ کماؤ گے. ایک آفیسر کیپٹن کی پاکستانی سیلری بتاؤں 48 لاکھ پر منتھ. زبردست. ہاں, مطلب آنا چاہیے پھر نوجوانوں کو. اور جو جیسے نارمل ورکر کام کرتا ہے تقریباً 3.5-4 لاکھ روپے پر. زبردست. تو اس لیے میں ریفر یہی کرتا ہوں کہ پہلے تو کوشش کرے اپنا بزنس ہو. دوسرا یہ ہے کہ آپ نے ڈاکٹر, جیسے کہ ڈاکٹر ہوتا ہے, اچھا پیسہ کماتا ہے, اچھی بزنس ہے, اس کو کیا ضرورت ہے. اور تیسرا آپشن پہ میں نے یہ رکھا ہے. میں نے کہا اگر آپ کے پاس 2 آپشن نہیں ہے تو اس کو زیادہ ویلیو دو, کنسیڈر کرو. یہی بات ہے. آگے بڑھنے کے لیے بھی اچھا, اس کے لیے پاکستان میں بھی کورس کیا جاتا ہے, کراچی میں انٹرنیشنل اسپیشلی میں نے وہاں سے بھی کورس کیا. 6 مہینے کے بعد پھر میں شپ پہ چلا گیا. یہ ڈپلوما بیس اسٹڈی ہے. یہ 6 منتھ کا کورس ہوتا ہے, اور جو میں کیڈٹ کی بتا رہا ہوں یہ 2 سال کا 2 سال کا کورس ہوتا ہے. جو 6 مہینے ہوتا ہے, 6 مہینے کے بعد پھر آپ ایزیلی ایز اے ورکر شپ پہ کام کر سکتے ہو. جو 2 سال ہے کیڈٹ شپ, اور ایز اے آفیسر آپ کام کر سکتے ہیں. چلیں, اچھی بات ہے. بہت سے نوجوان آپ کو دیکھ رہے ہوں گے اور آپ کی باتیں سن کے ان کو بھی شوق ہوا ہوگا کہ وہ بھی مرچنٹ نیوی میں آئے, سمندروں کے سفر کریں, اور بڑی بڑی مچھلیاں ان کو بھی دیکھیں. اچھا ڈاکٹر صاحب, ایک بات مجھے بتائیں, آپ جیسے نیچروپیتھی ہیں, یا آپ نے جیسے کمپائل کیا ہے, آپ کی ایک سوسائٹی ہے, یہ جو ایک سوسائٹی اور بنی ہوئی ہے سوشل میڈیا پہ, جو ہر دوسرا بندہ ہربلسٹ ہے یا نیچروپیتھی ڈاکٹر بن کے اپنی مرضی سے کبھی کوئی کچھ علاج بتا رہا ہے, ہم کبھی کسی کو سنتے ہیں کچھ کرنے لگتے ہیں, پھر دوسرا بندہ اس تھیوری کو ریجیکٹ کر کے دوسری بات بتا رہا ہوتا ہے, ہم اس کے پیچھے لگ جاتے ہیں. یہ جو ایک سلسلہ چل رہا ہے, اس کو کیسے روکا جائے؟ بیسکلی میم, سوشل میڈیا سے پہلے ہر گھر میں ہماری جو مختلف, یعنی جو امیاں دادیاں, میں اصل میں بولتے ہوئے تھوڑا سا
دیکھیں جیسے ہمارے ماشاءاللہ بزرگ زبیدہ جو ہیں ابا سارے، ہوا کرتی تھی، وہ ٹوٹکے بتاتی تھی. صحیح. سو یعنی یہ جو ہر گھر میں ٹوٹکے وغیرہ، اکثر میں پیشنٹ چیک کر رہا ہوتا ہوں، سو وہاں پر کوئی بھی اماں جی ہوتی ہے وہ دوسرے پیشنٹ سے کہہ رہی ہوتی ہے آپ ایسا کرو، اس علاج کے لیے یہ کرو، مطلب اس بیماری کے لیے یہ کرو. سو ان دا اینڈ میں ان کو بولتا ہوں کہ دیکھیں یہ پیشنٹ تو میرے پاس آیا ہے، آپ ان کو علاج کیوں بتا رہے ہو؟ مطلب اگر آپ کو علاج آپ کو اتنا ہی پتہ ہے تو آپ مجھ سے کیوں علاج کروا رہے ہیں؟ آپ خود بھی کہنا یہ چاہتا ہوں کہ سوشل میڈیا سے پہلے لوگ کیا کرتے تھے، ہر گھر میں ہی یہ ہوتا تھا، لیکن آج کل سوشل میڈیا آیا ہے، لوگ مطلب کوئی بھی بندہ حکیم بن جاتا ہے، کوئی بھی بندہ ڈاکٹر بن جاتا ہے. لاسٹ ٹائم ہمارا ایک پروگرام تھا، اس میں ایک بات میں نے کی کہ اکثر لوگ اپنے آپ کو ٹائٹل دیتے ہیں، کوئی کہتا ہے کہ میں یہ ہوں، کوئی کہتا ہے میں یہ ہوں. دیکھیں ٹائٹل اگر آپ اپنے آپ کو دیتے ہو اس میں کوئی مذائقہ نہیں ہے، لیکن سوال یہ کہ کیا آپ جسٹیفائی کرتے ہو؟ مطلب اگر کوئی بندہ بولتا ہے کہ میں ڈاکٹر ہوں، کوئی بندہ بولتا ہے میں استاد ہوں. اب دیکھیں ٹیچر کا جو ٹائٹل ہے میں سمجھتا ہوں یہ ڈاکٹر سے بھی بڑا ہے. بالکل، ٹیچر کیونکہ ٹیچر تو ڈاکٹر کو بھی پڑھاتا ہے میں سمجھتا ہوں، کیونکہ میں اپنی زندگی میں 10 سال ٹیچ بھی کر چکا ہوں. مطلب الحمدللہ ٹیچر میں سمجھتا ہوں. دیکھیں میں نے آپ سے کہا کہ کوئی بھی بندہ اپنے آپ کو ٹائٹل دیتا ہے، لیکن ہمیں کیا چاہیے کہ اس ٹائٹل کو جسٹیفائی کرنا چاہیے. بالکل ہاں. اور جو وقت ہوتا ہے وہ بتاتا ہے کہ آیا یہ بندہ درست تھا یا نہیں تھا. میں اکثر ہمارے پاس کوئی بھی آتا ہے وہ اکثر ہم سے سوال پوچھتا ہے، سر ہم آپ کو کیوں جوائن کریں، ہمیں کیوں آنا چاہیے آپ کے پاس؟ تو ہم ان کو یہ بتاتے ہیں کہ دیکھیں آپ ہمیں جوائن نہ کریں، آپ ہمیں فالو کریں، آپ ہمیں فالو کریں، آپ ابھی ایڈمیشن نہ لیں، آپ ہماری چیزوں کو دیکھیں. سو الحمدللہ بہت سارے لوگ ہوتے ہیں وہ ہماری چیزوں کو دیکھتے ہیں، آبزرو کرتے ہیں. اور میں سمجھتا ہوں آپ کسی کو فورس نہ کرو، آپ لوگوں کو اپنی چیزیں بتاؤ، آپ پریزنٹ کرو، آپ اپنے آپ کو ایسا انداز میں پریزنٹ کرو کہ لوگ آپ کی چیز لینے میں مجبور ہو جائیں. جیسے کہا جاتا ہے کہ آپ اپنا اخلاق اتنا اچھا بناؤ کہ لوگ آپ کے جیسے بننے کی خواہش کریں. ڈیفینیٹلی میں ہمیشہ یہی بولتا ہوں. اور الحمدللہ جو ہم نے سفر شروع کیا تھا، آج الحمدللہ ہمارے ساتھ بہت بڑی کمیونٹی ہے. اور میں سمجھتا ہوں کہ میں اللہ کا جتنا شکر ادا کروں وہ کم ہے، کیونکہ اللہ نے اتنے کم ایج میں اللہ نے اتنی بڑی کمیونٹی ہمارے ساتھ جوڑ دی ہے. یعنی ہمارے ساتھ ایسے لوگ ہیں، ایسے ڈاکٹرز ہیں جن کی عمریں، جیسے میں نے ابھی آپ سے کہا ڈاکٹر نساکا صاحب کی عمر 99 ایئرز ہے. یعنی ایسے لوگ ہمارے ساتھ جڑ گئے. سو میں سمجھتا ہوں یہ ہمارے لیے بلیسنگ بھی ہے، جن کے پاس اپنی پوری زندگی کا نچوڑ ہے. بالکل بالکل. اور ایک چیز میں آپ کو اور بتاؤں کہ الحمدللہ یعنی لاسٹ ٹائم ہم نے ایک کسی کو ایک ریکگنائزیشن میں ایک ایوارڈ دیا، اس کے بعد گورنر ہاؤس میں بھی ان کو ریکگنائز کیا گیا. سو یہ سب میں سمجھتا ہوں کہ اگر ہماری وجہ سے کسی کو ریکگنائزیشن ملتی ہے، کسی کو معاشرے میں سراہا جاتا ہے، سو اس سے بڑی خوشی کی بات اور کوئی نہیں ہو سکتی. بالکل. اور آپ کہہ رہے تھے کہ آپ اس کمیونٹی میں آپ ڈائریکٹر بھی ہیں اپنے اس بیسیکلی اے پی ڈی ہم نے بنایا کوئی 8 سال ہو گئے. اے پی ڈی کا مطلب ہے اکیڈمی آف پروفیشنل ڈیولپمنٹ. اکثر لوگ پوچھتے ہیں کہ سر اے پی ڈی کا مطلب کیا ہے. اکیڈمی آف پروفیشنل ڈیولپمنٹ میں ہم کیا کرتے ہیں، لیڈرز بناتے ہیں. صحیح. یعنی لیڈرز اس طرح بناتے ہیں، ہم نہ صرف ڈاکٹرز کو پروڈیوس کر رہے ہیں بلکہ ہم ٹیچرز کو بھی پروڈیوس کر رہے ہیں. اسی طرح ہمارے پاس نوجوان طبقہ آتا ہے، کیونکہ سوشل میڈیا کا دور ہے، ہم چاہتے ہیں کہ ہم نوجوانوں کو انسپائر کریں. الحمدللہ ہم نے 100 سکسیسفل پیپل سیمینار کیا، یعنی کراچی بھر سے 100 کامیاب ترین لوگوں کو لیا. اسی طرح ہم نے گلوبل سکسیس سمٹ، ابھی ہم سیزن 2 کرنے جا رہے ہیں. ہمارا بیسکلی مقصد کیا ہوتا ہے کہ ہم اچھے جو کامیاب ترین لوگ ہیں ان کو ہم اپنے پاس بلائیں اور ان کو ریکگنائز کریں، اور نہ صرف ریکگنائز کریں بلکہ وہ ہمارے جو نوجوان طبقہ ہے ان کو بتائے کہ وہ کامیاب کیسے ہوئے. اچھا. ہمارا مقصد لوگوں کو موٹیویٹ کرنا ہوتا ہے تھرو ہمارے جو پروگرامز ہوتے ہیں ہمارے. مطلب دیکھیں آج کل کو سوشل میڈیا کا دور ہے، آپ اگر دن میں آپ تھوڑا سا بھی اگر آپ ٹائم نکالتے ہو، مطلب اکثر ہمارے دوست پوچھتے ہیں کہ آپ کے پاس نالج کہاں سے آتا ہے. دیکھیں نالج کہاں سے آتا ہے، نالج اگر میں سمجھتا ہوں آپ دن میں ایک جملہ بھی یاد کرتے ہو تو سال میں آپ 365 جملے یاد کر سکتے ہو. اچھا چلے ٹھیک ہے، بہت اچھی بات ہے. فی الحال ٹائم ہوا ہے بریک کا. بریک ہم لیتے ہیں پھر کنٹینیو کرتے ہیں. جی ساتھیو وٹھو था नंढी साई खपोरी तव्हां सां गॾु हूंदासीं. ॾाढी सुठी ॻाल्हि ॿोल हली रही आहे, तव्हां काॾे बि न वञो.
जी साथियों, ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं। ॻाल्हि हले पई इन जी सोसाइटी जी, जेकी मुख़्तलिफ़ डॉक्टर्स के जेकी होम्योपैथिक डॉक्टर आहिनि उन्हनि खे बि कंपाइल करे हिकिड़ी पंहिंजी सोसाइटी हलाए रहे हैं। डॉक्टर साहब, आपकी सोसाइटी की भी आप बात कर रहे थे और अभी ब्रेक में आप शुगर के हवाले से भी बहुत एक अहम बात कर रहे थे, तो उसको मैंने कहा थोड़ा सा ऑनियर किया जाए कि शुगर किन किन चीज़ों से बढ़ती है। मैम, शुगर हम समझते हैं कि सिर्फ शुगर यानी चीनी में शुगर है, चाय में जैसे हम अवॉइड करते हैं शुगर को, लेकिन बेसिकली शुगर राइस में भी होता है, शुगर फ्रूट्स में भी होता है, हर चीज़ में शुगर है। अच्छा, और इनके अलावा जानदार चीज़ों में किसमें होता है? मैम, मैंने आपसे कहा कि देखिए इंसानों में भी शुगर होता है, इंसानों में भी होता है, और वो शुगर आप में ट्रांसफ़र होता है डेफिनेटली। देखिए, हमें असल में जब हम किसी पर ट्रस्ट करते हैं कि ये बंदा हमारे साथ सिंसियर है, तो सम टाइम ऐसा होता है कि वो शुगर हमारे अंदर ट्रांसफ़र हो जाता है। तो ये शुगर की एक बहुत बड़ी मतलब एक किस्म है जिसकी वजह से आपका शुगर एकदम हाई हो जाता है। बिल्कुल। ये ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे। डॉक्टर साहब थोरो जेको आहे सो ॾाढो प्यार में ॻाल्हाए रहियो आहे। जेकॾहिं मां हिन ॻाल्हि खे वधीक सुहिणे नमूने ॿुधायां त असां जेको हिक ॿिए खे टेंशनूं ॾींदा आहियूं, हिक ॿिए सां सुहिणे नमूने न हलंदा आहियूं, त असां हिक ॿिए खे शुगर ॾेई रहिया हूंदा आहियूं। त असल में हिक ॿिए जो ख़्यालु रखणु घुरिजे, टेंशन न ॾियणु घुरिजे। एंज़ाइटी ऐं टेंशन जे करे शुगर ॾाढो वधंदो आहे। त इहो जेको टॉपिक आहे न, इहो ॾाढो इंटरेस्टिंग आहे। त असां हिक ॿिए खे माना सिर्फ हम लोग एक दूसरे को शुगर देना छोड़ दें तो मुझे लगता है शुगर जो इतना ग्लोबल इशू है ये ख़त्म हो जाएगा। मेरे ख्याल से अगर हम शुगर एक दूसरे को देना लेफ्ट कर दें, क्योंकि जो मेरा शुगर बढ़ता है वो बिल्कुल चीनी से या इन चीज़ों से नहीं बढ़ता। मेरा शुगर हमेशा इंसानों की वजह से बढ़ता है। ठीक है, ये हमारे दोस्त हैं, आप पूछ सकते हैं कि हमेशा जब भी मेरा शुगर बढ़ा है वो हमेशा इंसानों से बढ़ा है। अच्छा जी, ये मैं अपना एक्सपीरियंस बता रहा हूँ। और जब मेरे पास कोई पेशेंट्स आते हैं जब उनका शुगर बढ़ा होता है, मैं अक्सर उनसे पूछता हूँ कि क्या हुआ है, तो वो कोई अम्मा जी होती है, वो बोलती है मेरे बेटे ने मुझे ये कहा, या मैं यानी वो नाराज़ होती है। अच्छा। या कोई फीमेल होती है, वो अपने हस्बैंड से नाराज़ होती है, या कोई हस्बैंड अपने वाइफ से नाराज़ होता है। सो मैंने ये ऑब्ज़र्व किया है, आप भी ये कर सकते हैं कि शुगर जो बढ़ने की बड़ी वजह है वो इंसान है, ना कि चीज़ें। सही ॻाल्हि आहे। असांजा घर वारा भी ॾिसी रहा हूंदा त तव्हां शुगर वधाई आहे मुंहिंजी, मतलब ये ॻाल्हि। अच्छा, मुझे एक बात बताएं, वैसे शीरी लहजा जिन लोगों का होता है वो भी शुगर बढ़ा देते हैं, बल्कि मुझे लगता है वो लोग ज़्यादा बढ़ाते हैं। मैम, मैं आपको एक बड़ी वो बात बताऊं, बहुत सारे लोग होते हैं उनका इखलाक तो बहुत अच्छा होता है, लेकिन अलमिया ये कि वो इखलाक में बहुत बड़ा नुकसान पहुंचा देते हैं। अच्छा इखलाक अच्छी बात है, मैं अगेंस्ट नहीं हूँ, लेकिन कहना ये चाहता हूँ कुछ लोग होते हैं वो उनके दिल में जो होता है वो उनकी ज़बान पे होता है। हाँ। वो छुपाते नहीं है, वो गुस्सा भी करते हैं। देखिए, गुस्सा जिंदगी का हिस्सा है। मैं समझता हूँ कि गुस्सा इंसान को करना चाहिए, बिल्कुल करना चाहिए, लेकिन अगर आप हर वक्त जो है ना फॉर्मल रहते हो, आप हर वक्त प्रोफेशनल रहते हो, ये बड़ा मुश्किल हो जाता है। मैं हमेशा कहता हूँ बी ट्रू टू योर लाइफ, यानी आप जब अपनी लाइफ के साथ सिंसियर होते हैं और ट्रू होते हैं तब आपका असली चेहरा हर बंदा देख रहा होता है। चलिए, अच्छी बात है। आपके इसी जुमले पे हम अपने प्रोग्राम को एंड करेंगे। बहुत प्रैक्टिकल बात की है आपने। डॉक्टर साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया, बहुत अच्छी गुफ्तगू रही आपसे। आपका भी बहुत बहुत शुक्रिया। इंशाल्लाह हम भी कभी समंदरों के सफ़र में जाएंगे तो देखेंगे कि क्या होता है। जी साथियों, जेको आहे सो ॾाढो सुठी ॻाल्हि ॿोल हली ऐं तव्हां घणो कुझु सिखियो हूंदो। ॿारनि खे मर्चेंट नेवी जे पासे ते बि अचणु घुरिजे। हिकु त हिन में पैसो सभु कुझु न आहे, पर पैसो घणो कुझु आहे, वक़्त जी ज़रूरत बि आहे। ॿारनि खे हिन पासे बि अचणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां मेडिकल में नथा वञी सघो या इंजीनियरिंग में नथा वञी सघो, मायूस थी न वियो, तव्हां मर्चेंट नेवी जॉइन करे सघो था ऐं हिते बि ॾाढो सुठो फ्यूचर तव्हांजो इंतज़ारु करे रहियो आहे। ॿियो, असां गुल सेंटर में जेकी मारिजी वियल ख़ानदान वारा आहिनि, उन्हनि जे जेके कुटुंब आहिनि, उन्हनि सां गॾु उन्हनि जे दुख में बराबरि जा शरीक आहियूं ऐं माहौल अहिड़ो जुड़ियल आहे। इन करे असां हाशिम भाकी बि अॼु रिक्वेस्ट कई आहे त कोई अहिड़ो गीत पाण खे ॿुधाए। मां हाणे वठां थी तव्हां खां इजाज़त। सुभाणे न वरी कंहिं ॾींहुं पाण गॾु हूंदासीं ऐं जॾहिं दुआ जे लाइ हथु मथे खणूं त असांखे बि ज़रूरु यादि रखिजो, मोकिलाणी कोन्हे, सदाईं गॾु। इस दुनिया के गम जाने कब होंगे कम, इस दुनिया के गम जाने कब होंगे कम।
जीने वालों पे सदा बेजुर्म खता होते रहे हैं सितम, जाने कब होंगे कम। इस दुनिया के गम जाने कब होंगे कम। इस दुनिया के गम जाने कब होंगे